Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest update. गोठ वधो कलोड़ में मौजूद आहियूं। यूसी डेरा तालको नसीराबाद जो ही गोठ आहे जिते गुज़िरियल 30 सालनि खां हिक कमरे वारो ही पहिरियों मस्जिद स्कूल हो, पोइ उनखे प्राइमरी स्कूल में तब्दील कयो वियो। हीअ जेका इमारत असांजी पुठ में आहे इहा इंतिहाई ज़बून आहे, तबाह हाल आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो त क्लास ख़ाली पिया आहिनि। इन इमारत खे इस्तेमालु करण लाइ न ॿारड़ा तयारु आहिनि, न उस्ताद तयारु आहे, न ई ॻोठणा तयारु आहिनि, छो जो इहा कंहिं वक़्तु बि वधीक किरी सघे थी ऐं को बि जानी नुक़सानु करे सघे थी। ॻोठ में हिकिड़ी अस्पताल बि आहे जंहिंजो हाल बि तव्हां फुटेजिस में ॾिठो आहे। न ॻोठ खे रस्तो बि कोन्हे को, ऐं रस्तो न हुजण जे करे बीमारी बड़ीअ में एमरजेंसीअ में हिननि खे केतिरियूं तकलीफ़ूं ॾिसणियूं थी पवनि ॻोठाणनि खे। ऐं हिन ॻोठ जा ॿिया रस्ते खां अलावा, अस्पताल खां अलावा, स्कूल खां अलावा कहिड़ा मसइला आहिनि खां मालूम कंदासीं त हू पंहिंजे मसइलनि बाबति छा था ॿुधाइनि। स्कूल काफ़ी वक्त खां वठी ज़ुबून हालत में आहे ऐं रजिस्ट्रेशन 182 स्टूडेंट्स जी आहे ऐं उन में सिर्फ़ु हिकिड़ो कमरो आहे ऐं उते तालीम सही नमूने सां नथी थिए। ऐं इन करे असां साईं चेयरमैन साहब असांजे तालके नसीराबाद जो उनखे गुज़ारिश था कयूं त इहे असांजा मसइला रखे, जीअं असांखे क्लासरूम वधीक मिलनि ऐं 182 जी जेका रजिस्ट्रेशन आहे त उहा सही नमूने सां अहिड़े दौर में तालीम पिराए सघे। ऐं ॿियो असांखे रस्ते जी काफ़ी तकलीफ़ आहे, जेका जॾहिं बि को मींहुं वसंदो आहे त असां ॼण त बंदि थी वेंदा आहियूं। उन करे असां बि साईं जन खे ऐं ॿियनि वसवारनि खे इहा गुज़ारिश था कयूं त असांखे रस्तो मुहैया करे ॾिनो वञे। हॉस्पिटल में जेको आहे सो काफ़ी बिस्तरनि जी खोट आहे ऐं स्टाफ जी खोट आहे, ख़ासि तौर ते गायनेकोलॉजिस्ट जेके असां वटि हिते कोन्हे। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे जो घणे टाइम खां वठी असांखे का बि सहूलियत माना ॻोठाणी माना कान्हे। ऐं डी सी साहब बि आयो, असां उनखे बि अॻु में इहा रिक्वेस्ट कई, हेॾो जेको आहे सो टुकड़ो आहे उनखे बि डी सी साहब खे बि माना ॾेखारियोसीं। पर ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अहिड़े जमहूरी दौर में असांजो ॻोठ जेको आहे सो बुनियादी सहूलियतुनि खां घणे वक़्त खां वठी जेको आहे सो इहो माना महरूम रहे थो। असांजे अस्पताल में बेड वग़ैरह जूं उन्हनि जी माना ज़रूरत आहे ऐं ॿियो जेको बि माना अमलो जेको आहे सो उहे बि असांखे माना जेके हींअर माना घटि कमु करे रहिया आहिनि। बाक़ी इहे जेकॾहिं 2-3 माण्हू हिकिड़ा माना वधी पवंदा या बेड वग़ैरह या ॿी का मशीनरी जी जेका बि रिक्वायरमेंट आहे माना उहा ख़ासि तौर ते जेको असांजो माना रस्तो आहे उहो असांखे माना रस्तो उहो माना ॾिनो वञे त जीअं माना मरीज़नि जी ऐं ख़ासि तौर ते अमले जी बेचैनी जेका माना ख़तमु कई वञे ऐं माली ऐं जेके बि माना पटे वाला आहिनि उहे बि असांखे प्रोवाइड माना कया वञनि। असांजा 3 मुख्य मसइला आहिनि। हिकु मसइलो जेको आहे उहो ही स्कूल जो आहे। मां टॉप प्रायोरिटी ते स्कूल ऐं अस्पताल जे मसइले खे रखां थो, छाकाणि त इहे माण्हू जी बुनियादी जेको आहे सो उन सां ज़िंदगी सां तालुक़ु रखनि था। स्कूल जी असांजी हालत इहा आहे त हीअ जेको आहे सो 182 शागिर्द जेके, बल्कि 182 खां हाणे शागिर्दनि जी तइदाद वधी वियो आहे। हिकिड़े कमरे ते मुश्तमिल आहे। 182 शागिर्दनि खे हिकिड़े कमरे में 3 टीचर्स हिते रेगुलर अचनि था। उहे कीअं क्वालिटी एजुकेशन ॾेई सघनि था, इहो $1 मिलियन जो सवाल आहे। 4000 जे लॻभॻि जेका OPD आहे महीने में मरीज़नि जी, उहा जेकॾहिं डे नाइट थी वञे त अञा वधंदी। उहा हिकिड़ी इहा असांखे उन में जेका तकलीफ़ आहे त लेडी डॉक्टर कान्हे, जेका अॻु में हुई उहा रेगुलर हिते ईंदी हुई, हाणे नथी अचे छाकाणि त हींअर आहे कान। उन में रस्ते जो अहम मसइलो आहे। जॾहिं बि बारिश पए थी तॾहिं डॉक्टर्स, अमलो प्लस ॻोठ जा जेके पेशेंट आहिनि, पर्टिकुलरली जेके लेडीज़ आहिनि, उन लाइ अस्पताल ते पहुचणु इंतिहाई मुश्किल मसइलो आहे। टियों मसइलो आहे उहो असांजा ॻोठनि जूं घिटियूं आहिनि ऐं ड्रेनेज जो निज़ाम। इन लाइ वॾो प्रॉब्लम आहे जेको असां चऊं था त उहो अॼु जे जदीद दौर में बि जेकॾहिं असांजा माण्हू कुटे वारी जेको आहे घिटियुनि मां गुज़रनि ऐं बारिश पए त उहो गुज़री न सघनि ऐं उन जा नालियूं जेके आहिनि सो न हुजनि पाणी जे नेकाल जूं,
त पोइ असां हिन जदीद 21 सदी में नथा रहूं ॼण असां कंहिं पुराणी जेको आहे सो विचें दौर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ॿाहिरीं पासे खां जेको शाख आहे असांजी मोंदर उन खां वठी हॉस्पिटल ताईं इहो प्रियोरिटी बुनियादनि ते MNA साहिब सां मां ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि चयो आहे त इनशाला असां जीअं ई हीअ डेवलपमेंट स्कीम्स ईंदियूं त उन में असां इहा शइ प्रियोरिटी ते रखंदासीं। स्कूल जो मसइलो उहो गुज़िरियल साल असांजो DC साहिब जिन हुया विज़िट कयो हुयो, उहो प्रपोज़ल असां उन वक़्तु ॾिनो हुयोसीं। हुननि बि असांखे यकीन ॾियारियो आहे त जीअं ई पहिरीं स्कीमूं ईंदियूं त उन में असां हीअ स्कूल जेको आहे सो शामिलु कंदासीं हिन बिल्डिंग खे ठाहिण जे लाइ। अस्पताल जो मसइलो आहे हिते ऐं सेंटर आहे 15-20 ॻोठनि जो जितां जा माण्हू हिते अचनि था ऐं पंहिंजी सहूलियत हासिलु कनि था। हिते लेडी डॉक्टर जो मसइलो आहे उहो असां हींअर ई ॻाल्हि ॿोल कयूं था DHO कंबर सां त असांखे लेडी डॉक्टर हिते फौरी तौर ते अपॉइंट करे ॾियनि। पोस्ट वेकेंट पई आहे। UC डेरा जो जेको चेयरमैन आहे उहो पंहिंजी हुननि जी बजट जेका हींअर 2-3 महीननि खां वठी एलोकेशन थी आहे, कुझु उन्हनि जी बजट वधी आहे। उन में 2 दफ़ा कुझु शयूं घर जे लाइ को मशीन आहे, सोलर प्लेट्स वग़ैरह कुझु उन्हनि ॾिनियूं आहिनि। पर पोइ बि मां वरी बि UC चेयरमैन सां ॻाल्हाईंदुमि त हिन ॻोठ जे लाइ कुझु न कुझु घिटियुनि जे लाइ CC ब्लॉक वग़ैरह जे लाइ या पेवर ब्लॉक वग़ैरह जे लाइ त तरजीह बुनियादनि ते पंहिंजे स्कीमुनि में बि उनखे रखनि, शामिलु कनि। अंग्रेज़ दौर हुकूमत खां क़ाइम ॻोठ वधो कलोड़ो ऐं अमज़ो भट्टी जेके जाड़ा ॻोठ आहिनि उन्हनि ॿिन्ही ॻोठनि में रस्ते जी तकलीफ़ आहे। स्कूल ज़बून हाल आहे जंहिंमें ॿार पढ़ण लाइ तयारु कोन्हनि, वालदेन ॿारनि खे स्कूल मोकिलण लाइ तयारु कोन्हनि ऐं हिते जेका अस्पताल मौजूदु आहे उन में रुॻो हिकिड़ो डॉक्टर आहे, हिकिड़ो डिस्पेंसर आहे ऐं हिकिड़ी LHV आहे जेको बि सुबुह जा 2-3 कलाक खुले थो, बाक़ी बंदि थो रहे। अहिड़ी सहूलियतुनि जी अणाट हुजण जे करे हितां जी जेका आबादी आहे, जेके हज़ारे माण्हू आहिनि ऐं हिन ॻोठ समेत भर पासे जा 8 खां वधीक ॻोठ आहिनि जेके हिन अस्पताल मां इलाज वठणु ईंदा आहिनि, हिन स्कूल में ॿार तालीम पढ़णु ईंदा आहिनि। उन्हनि जूं सहूलियतूं न हुजण करे ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि, मासूम शागिर्द परेशान आहिनि, रहवासी परेशान आहिनि। राति जे वक़्तु ख़ासि तौर ते जंहिं महिल हिननि सां डिलीवरीअ जो मसइलो थिए थो त रस्तो न हुजण जे करे औरतूं रस्ते ते ई वॾियूं तकलीफ़ूं ॾिसनि थियूं। अक्सर हालतुनि में ईअं बि थियो आहे त के औरतूं रस्ते ते ई फ़ौत थी वियूं आहिनि ऐं अस्पताल न पहुची सघियूं आहिनि। ऐं हुकूमत वक़्त जो फ़र्ज़ु थिए थो त हिन ॻोठ ऐं हिन जे जाड़े ॻोठ हमज़े भट्टीअ खे रस्तो ॾियण समेत अस्पताल ऐं स्कूल जूं सहूलियतूं ॾेई अवाम खे बुनियादी सहूलियतुनि सां आरास्ता कयो वञे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।